मटियारी भरिसां मिलियल लाश वारो मामलो नओं रुख अख़्तियार करे वियो। सुबुह मटियारी भरिसां ॻोठ रशीद रगड़ वटि हिकु लाश हथायो, जंहिं हवाले सां पुलिस जो चवणु हो त नामालूम गाॾी जे टकर जे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। फ़ौती जी सुञाणप ॻोठ सैफुल खोसो वासी नूरो खोसो थी आहे, जंहिं बाद इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो हो। जेकी ॻोठ खणाए विया हुआ, जंहिं हवाले सां साॻियो ई लाश गुसल ॾियण बाद वरी सरकारी इस्पताल खणाए पहुता आहिनि, जिते वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मड़ खे गुसल ॾिनो त ॾिसण में आयो त नूरो खे गोलियूं लॻल आहिनि, जंहिं बाद असांखे पक थी वई त नूरो खे गोलियूं हणी क़तूल करे उछलायो वियो आहे। जेको शक असां सुबुह बि ज़ाहिर कयो हो, पर पुलिस असांजी हिकु बि न ॿुधी ऐं डॉक्टरनि खे पोस्टमार्टम करण खां बि मना कयो ऐं असांखे उहो चई वापसि कयो वियो त हूअ रोड हादिसो आहे। नूरो खोसो जो मौत थियो आहे, वारसनि इल्ज़ाम हयो आहे त असांजो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां तकरार हलंदड़ आहे, जंहिंजूं असां अॻु बि केतिरा ई भेरा रिपोर्टूं मटियारी थाणे ते दाख़िल करायूं आहिनि, पर अॻी धुर बासर आहे। हुननि SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नूरो खोसो जे क़तल जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पर मथे चइनि 5 खां 10 थियल आहिनि, ठीकु आहे, इंस्ट्रू आहिनि, उन्हनि नाला क्लियर लॻा पिया आहिनि। असां SHO खे चयो, उन हिकु ॿ चकर गाॾी मथां चाढ़ी आहे धनीअ, उन्हनि हथियार सां धक बि हुनखे हया आहिनि, पर वीचारो बची वियो। हिते SHO वटि जेको पहिरियों हो, उन वटि 10 चकर ई वियो आहे, उहो उन वटि वियो आहे, ठीकु आहे। केरु ॿुधण वारा वीचारे तयारु कोन्हे को, अॼु इहो मारे ॾींहं इहो उछलायो त असां हिते खणी आया। हिननि चयो त बाबा हीउ रोड हादिसो आहे, हिनखे गोली लॻी पई आहे। चाह असांजो असां लाइ इंसाफ़ करे ऐं अचे पाण ॾिसे, पंहिंजी टीम मोकिले ऐं ॾिसे ई सरज़मीन वारदात ॾिसे, जेका गोली लॻी पई आहे उहा बि ॾिसे ऐं असांजी FR कटी वञे, मंडर जी FR कटी वञे। माना असां सां नाइंसाफ़ी आहे, बाक़ाइदे सां इलाही नाइंसाफ़ी। मां नूर मोहम्मद तक़रीबन सुबुह 12:30-1 बजे वञी रहियो मज़दूरी ते। उते असांजे पंहिंजे बिरादर जे माण्हुनि ई उते उन वीचारे खे खणी ऐं उनखे गोलियूं हणी ऐं उनखे जेको आहे मथां गाॾी चाढ़े ऐं उनजे लाश खे हिते ॾेथा पोस्ट खां थोरो अॻियां हिते उछले विया। ऐं सुबुह असां जीअं ई हिते तेलका अस्पताल खणी वियासीं त उते डॉक्टर चेकअप करे असांखे ॿुधायो त का ॻाल्हि कान्हे, हीअ एक्सीडेंट आहे। त असां बि ॾिठो त वाक़ई एक्सीडेंट आहे। असां उनखे ओॾी महिल ॿुधायो त भाई मंडर आहे, तव्हां सही चेकअप करियो, पर लेकिन उन्हनि सही चेकअप न कयो। त उन खां पोइ असां खणाए वियासीं 4-5 कलाकनि खां पोइ असां उनखे गुसल ॾियारियो। गुसल में असां उनखे ॾिठो त बाक़ाइदे टंगुनि में गोलियूं लॻल अथव, एॾो अंधो, एॾी अंधाइप। असां उनखे ॾिठो त गोलियूं लॻल अथव ऐं वापसि हींअर जेको आहे ॿीहर तेलका अस्पताल में खणी आया आहियूं। असांजो जेको आहे पंहिंजनि माण्हुनि ते शक आहे, पंहिंजे बिरादर ते शक आहे। असां तक़रीबन 2-3 एनसियूं पहिरीं कराए चुका आहियूं, 2-3 रिपोर्टूं पुलिस वटि कराए चुका आहियूं, पर लेकिन को बि दाद फ़रियाद कोन थियो। अॼु खां 8-10 ॾींहं पहिरीं मां ख़ुदि पंहिंजे ज़बानी उते रिपोर्ट दाख़िल कराए आयो ऐं उन्हनि खे नाला ॾेई आयो, पर पुलिस का बि वीचारी जी मदद कान कई न। असां हींअर नाला उहे शो नथा करे सघूं, छो त अगरि असां हींअर जेके नाला शो कया त उहो भॼंदे देरी कोन कंदा, उन्हनि ते FIR वग़ैरह थी वेंदी त उहो लाज़मी भॼंदा। असां हिननि ते नाला खणंदासीं, इन करे असां नाला शो करणु नथा चाहियूं।